हीअं चओ न सिंध जो शहज़ादो आहे न सिंध जो शहज़ादो हो आहे ॿियो जेको नालो छा आहे शहज़ादो न आहे त सेठ भेण सेठ सेठ आहे असां बादशाह माण्हू आहे माशाल्लाह माशाल्लाह अस्सलाम वालेकुम दोस्तों आज नज़ीर अहमद जी दुकान ते सिंधी नौजवान वर्कर मौजूद आहिनि ॿ टे छुट्टी ते आहिनि हिकु ॿ अदद मौजूद आहिनि अदा पाण केरु आहियो जतोई साहब जतोई माशाल्लाह जियो घर जतोई साहब जतोई किथां जो लाड़काणे जो आहे लाड़काणे शायद ॾाढो भलो आहे माशाल्लाह वीआईपी छा मशहूर आहे लाड़काणे मशहूर साईं सपना होटल मशहूर आहे जी सपना होटल जो नालो इहो कीअं रखियो वियो हाणे उहो होटल जी ख़बर मां हिकिड़ी ख़बर तव्हांजे हुते चांहि दांहि पीअंदा हूंदा हा भलो आहे लाड़काणो माशाल्लाह तबारक अल्लाह VIP हाजी नज़ीर अहमद जी दुकान ते माशाल्लाह कम पिया कयो माशाल्लाह घणा सिंधी वर्कर आहिनि हिते टोटल हिते 4 आहियूं माशाल्लाह सेठ जबरदस्त आहे असांजो सेठ कीअं माशाल्लाह माशाल्लाह हिन जहिड़ो न थींदो न थिए सऊदीअ में सिंधियुनि जहिड़ो न थिए मथां वाह माशाल्लाह तबारक अल्लाह वाह वाह माशाल्लाह माना वीआईपी आहे माण्हू मखण आहे जे न लस्सी मखण थींदो आहे मखण आहे माशाल्लाह माशाल्लाह तबारक अल्लाह ॾींहं जो जेके आहिनि उहे छुट्टी ते आहिनि जी उहे छुट्टीअ ते आहिनि राति जो तव्हांजी काएं बजे शुरू आहे काएं बजे छुट्टी 12 बजे शुरू आहे 12 ते ख़तम 12 खां 12 ताईं ख़तम आहे माशाल्लाह तबारक अल्लाह कीअं मज़ो अचे थो वीआईपी माशाल्लाह अहिड़ो असांजो सिंध जो माशाल्लाह वॾो आहे असांजो वो मालिक जो मालिक चए थो त दुकान ई सिंध जो कीअं थो तव्हांखे लॻे माशाल्लाह बहितरीन मिस्रनि खां सऊदनि खां बहितरीन इज़त ॾींदो आहे सिंधियुनि खे माशाल्लाह वीआईपी आहे माशाल्लाह अल्लाह हयाती ॾींदो मदीने वारो अञा बि वधाईंदो 5 असांजा सिंधी हिन वटि कमाईंदा रोज़ी कंदा बचड़ा पालींदा माशाल्लाह ख़ुशि कंदो मदीने वारो माशाल्लाह तमामु ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई मके वारो वधाईंदो त अलाह साईं मन वधाईंदो त अञा 5 खणंदो अञा 1000 खन असांजो सिंधी ईंदो कमाईंदो पंहिंजा बचड़ा वाह वाह माशाल्लाह वाह सेठ साहिब तव्हांजी माशाल्लाह उमाल तव्हांजो मज़दूर माण्हू तारीफ़ करे पियो माशाल्लाह हिन में कोई शक न हकीकत आहे इहा त हकीकत ॻाल्हि करे थो न बिल्कुलु शक त न आहे न ये जे ॻाल्हियूं कीअं सभु सही कयं न माशाल्लाह ईंदो आहे त बि माना 50 बुरिस्टन जो हर शइ जो माना सकून आहे माना तॾहिं बि ॻाल्हियूं करे थो न हकीकत आहे बिल्कुलु इहा त असांखे पर्सनल ख़बर आहे पर तव्हांखे कीअं महसूसु थिए थो बसि मुंहिंजी दिलि ख़ुशि थियनि पंहिंजा सिंधी आहिनि न वाह माशाल्लाह तकलीफ़ बि हूंदा आहिनि मुंहिंजी नेकी कंदा का मिसाल आहे हा बिल्कुलु कीअं चवंदा आहिनि बाक़ी बाबा पंहिंजो मारे छा ते सटी थो माना इहा सही ॻाल्हि आहे न इहे पंहिंजा आहिनि न पंहिंजा सिंधी पंहिंजा पाकिस्तानी अलाह ॾींदुसि अञा 5-6 दुकान अञा खणंदो असांजो सिंधियुनि भाइरनि खे मुताबिक़ आहे त हिनखे वधि में वधि माना शेयर कयो त सिंधी असां ॾे अचनि मोहबत हुजनि पंहिंजूं माना भलो माशाल्लाह हिन जहिड़ो सेठ नज़ीर कलेरी घोटकीअ जो माण्हू जहिड़ो को माण्हू ई न अथव पूरे सऊदी में पूरे सऊदी में जॾहिं चवां थो त माशाल्लाह सऊदीन खां माशाल्लाह पंहिंजे हीअं चओ न सिंध जो शहज़ादो आहे न सिंध जो शहज़ादो हो आहे ॿियो जेको नालो छा आहे शहज़ादो न आहे त सेठ सेठ आहे असांजो बादशाह माण्हू आहे माशाल्लाह माशाल्लाह माना उहो शहज़ादो ॿियो नथो थिए हा हे सऊदी जो शहज़ादो बिल्कुलु माशाल्लाह दोस्तों खिल मज़ाक जो इंटरव्यू खे असां हिते ई ख़तम था कयूं असां सां मौजूद जी जी सो आदो अब्दुल हमीद सिंधी मौजूद आहे कुझु चवणु चाहींदा साईं माशाल्लाह तबारक अल्लाह तमामु बहितरीन जेको आहे असांजो सिंधी हिकिड़ो दुकानु आहे माना हिकिड़ो सुठो माना कारोबारी मर्कज़ आहे पर असांजी गुज़ारिश जेका बि सिंधी आहिनि जंहिं बि वादी में काथे बि रहनि था पिया कहिड़ी बि जॻह ते रहनि था अगरि हुननि खे कंहिं बि शइ जी ज़रूरत आहे तव्हां वटि नंबर बि मेंशन हूंदो उन खां पोइ जेको आहे तव्हां कहिड़ी बि शइ कंदव तव्हांखे हर शइ हिते मिलंदी ऐं तव्हां दुकान ते ईंदव त इनशाला तव्हां जेको आहे ऑफर में शइ खणी वेंदव ऐं असांखे ख़ुशी थी आहे त काफ़ी सिंधियुनि खे असांजी गुज़ारिश आहे तव्हां बि अचो माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त अदा तव्हां छा चवणु चाहींदव वधीक जेके बि सिंधी ॿाहिरि बलोची आहियो जेको बि सामान तव्हांखे खपे सेठ नज़ीर कलेरी जा माशाल्लाह माना 10-12 दुकान अथसि भाण हर शइ मौजूदु अथसि तव्हांखे सभु दुकान खां डिस्काउंट हिते मिलंदो माशाल्लाह सिंधियुनि भाइरनि खे बलोचनि सां अर्ज़ु आहे त असांजे सिंधीअ वटि अचो तव्हांखे अचो ॾिसो माशाल्लाह जेके बि मज़र वारा हो वादी वारा हो ज़ेमा वारा हो असांजे सेठ वटि अचो माशाल्लाह पंहिंजे सिंधीअ खे वधायो तव्हांखे सिंधी अलाह मालिक आहे कस न लाहींदो माशाल्लाह बिल्कुलु ज़रूरु बिल्कुलु इन ॻाल्हि में का बि शक न आहे ऐं तव्हां अचो तव्हांखे हर चीज़ मुनासिब रेट में मिलंदा छो जे पंहिंजो ई दुकानु आहे कंहिं गैर जो बि न आहे ऐं डिस्काउंट में मिलंदा इंशाल्लाह ज़रूरु ज़रूरु ऐं ख़ासि करे असांजी गुज़ारिश आहे जेका वादियुनि में दोस्त आहिनि मज़रा वारा कमु करनि था अगरि तव्हां हिकु चकर ईंदव त इंशाल्लाह बार बार ईंदव छो
जे असां बि नज़ीर खे गुज़रनि 20 सालनि खां वठी सुञाणियूं था, मके खां वठी सुञाणियूं था। माशाल्लाह हाणे त मको, जिद्दो, ताइफ़ ऐं ख़ासि करे वादियुनि में जेको आहे 100 किलोमीटर ते उनजो जेको आहे इंफॉर्मेशन पुॼे थी पई, उते सामान पुॼाए थो। अगरि कंहिं दोस्त खे जेको आहे न अचिणो आहे, हिकु जगह तव्हां विज़िट कयो, इंशाल्लाह बार बार ईंदव, न त तव्हांखे सामान उते पियो मिलंदो। बिल्कुलु बिल्कुलु माशाल्लाह सेठ जहिड़ो न ज़िले में बिल्कुलु, थियो आहे न बिल्कुलु, थींदो। बिल्कुलु माशाल्लाह। अल्लाह सभिनी सेठनि खे नज़ीर अहमद कलेरी जहिड़ो करे, जियो करे। माशाल्लाह मखण